बिल्कुल बाणों की चले जाओ। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम करण वारो आहे। जे हुकुम करी ऐं सिंध अमा जे हुकुम करी ऐं सिंध अमा ऐं हिक पल सुख सां कीअं न समा। जे हुकुम करी ऐं सिंध अमा ऐं हिक पल सुख सां कीअं न समा। तुंहिंजी अमनी मोहब्बत जा तुंहिंजी अमनी मोहब्बत जा पैगाम खणी थी कलंदरी गुल ऐं नगरी नगरी पई घुमां पई गवां। जे हुकुम करी ऐं सिंध अमा पिंडाल में वेठल तमाम मोहब्बती माण्हुनि खे गुल बीबी शाह जो प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। स्टेज ते वेठल पटाया आर्ट काउंसिल वारनि जी वॾी महिरबानी जो मूंखे एॾी मोहब्बत एॾी इज़त ॾिनी ऐं सभ खां वॾी महिरबानी जेकी आहे वक़्त जी ज़ाहिरी ॻाल्हि कमी आहे त अदा अर्शाद वारा असीं सभई पार्ट एंड पार्शल रहिया आहियूं ऐं सभ खां वॾी थैंकफुल जेकी आहे सो अकबर दलवाणी जी आहे जे मूंखे इन्हनि सुठनि माण्हुनि सां हिकिड़ी रवायत रखी त असां मोहब्बतुनि जो जेको चवंदा आहिनि न प्लांटेशन जेकी कई हुई त असां उन जेको आहे सो जल्दी जल्दी उनखे हिकिड़ो पौधो कयो मतां उन प्लांटेशन उन कुर्ब उन मोहब्बत उन वफ़ा जो को बजट खाए न वञे। सो अदा मंज़ूर जेको आहे सो सीताई ऐं अदा मंज़ूर आकाश त उन्हनि एॾी सुठे तरीक़े सां एॾी मोहब्बत सां सभु कुझु जोड़े रखियो जो अनबिलीवेबल ॻाल्हि आहे ऐं हैरान आहियां हिन ॻाल्हि ते त किन माण्हुनि मूंखे चयो त सीता इलाही मतिलबु ताफ़ुज़ जे लिहाज़ खां तमामु ग़ैर आहे। यार आउं त हैरान आहियां। हे मुंहिंजा कुलीग्स वेठा आहिनि असीं त रमज़ान आहे महबूब दर्स आहे या असीं सभु हिकिड़ी ग्रुप में हलंदा आहियूं असां तकिड़े प्रोग्राम्स थींदा आहिनि। हेॾी अमन परस्त माण्हू ऐं हेॾा मोहब्बती हेॾा वेल डिसिप्लिन माण्हू I can't imagine, really I can't imagine कहिड़ो वो इंसान हुयो जेको चवंदो हुयो त सीता में जेको आहे सो माना आहे राति जो केतिरो टाइम थियो आहे 12 लॻे हिकिड़ी औरत ते मकाल मां पिया पढ़नि उन शहूर खे सलाम उन जोत खे सलाम ऐं मूंखे जॾहिं चवनि पिया त औरत 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 त हिते अची करे मूं बि ॾिठो आहे त मर्द छा हूंदो आहे। इहा हूंदी आहे मर्दान की जेकी पंहिंजी सिंध धरतीअ जी औरत खे वो ताफ़ुज़ वो मोहब्बत वो मक़ाम ॾे इहा हूंदी आहे मर्दान की। मूंखे इलाही हैरत पई थिए सभु कुझु अदा जा मज़बूत हथ करियो वो तव्हांखे हिंद जिंद सां मिलाए पियो। उन सीता जे बारे में जेकी गुल बीबी शाह खे ॿुधायो वियो त 5 खां पोइ हुते एंटर थियणु मुमकिन ई कोन्हे लेकिन हिन माण्हू उन सीता खे सिंध जहिड़ो करे पेश कयो। हिन अदा जे लाइ प्लीज़ कुझु कयो वञे। इहा तव्हांखे बि गुज़ारिश करे थी वञा हिन सिंध न्याणी जे इन लफ़्ज़नि जी पारत रखिजो। जॾहिं माण्हू जी घरेलू तौरु माण्हू सेटिस्फाइड न आहे त हे ख़ुदा जा ॾिनल अहिड़ा माण्हू आहिनि जेके की आम कोन हूंदा आहिनि। आख़िर में जेको आहे न थोरो माहौल खे थोरो गरमायूं था ताकी तव्हां सभिनी जी बि निंड वञे। आई थिंक तव्हांखे बि निंड कोन्हे त ख़ुशि लॻा पिया आहियो। आख़िर में मुंहिंजो ॾाढो आहे त आउं गुल आहियां मुझी टंकी जी चोटे थी गुल खे जेको आहे न मूं औरत करे इस्तेमालु कयो आहे
तो उनमें आऊं थी चवां त आऊं गुल आहियां कंहिंजी ग़ुलाम न आहियां आऊं गुल आहियां कंहिंजी ग़ुलाम न आहियां आऊं कॾहिं सर वक़्त ते सलाम न आहियां आऊं कॾहिं सर वक़्त ते सलाम न आहियां आऊं हक़ जो बाब न आहियां आऊं सच जो पूरो किताब आहियां आऊं हक़ जो बाब न आहियां आऊं सच जो पूरो किताब आहियां छो जो आऊं गुल आहियां कंहिंजी ग़ुलाम न आहियां कंहिंजी ग़ुलाम न आहियां आऊं रुडन अगो रबाब न आहियां आऊं रुडन अगो रबाब न आहियां आऊं कबीठल डंड न आहियां आऊं रुडन अगो रबाब न आहियां आऊं कबीठल डंड न आहियां आऊं ख़याल जो हिकु समंड आहियां आऊं ख़यालनि जो हिकु समंड आहियां छो जो आऊं गुल आहियां कंहिंजी ग़ुलाम न आहियां आऊं शोहरतुनि आॾो बुखायल न आहियां आऊं हसरतुनि आॾो विकायल न आहियां आऊं शोहरतुनि जी का बुखायल न आहियां आऊं हसरतुनि आॾो विकायल न आहियां आऊं का वॾेरे जी पढ़ायल लिखायल न आहियां आऊं सिंध जी बहादुर न्याणी न आऊं सिंध जी बहादुर न्याणी आहियां छो जो आऊं गुल आहियां कंहिंजी ग़ुलाम न आहियां करे न सघंदा